कंडियारो मां ख़बर ईंदा आलूं त इंस्पेक्टर जनरल ख़ालिद महमूद जी हिदायत ते नेशनल हाईवेज एंड मोटरवे पुलिस ईद उल अज़हा जे मौके ते लखें रुपयनि खां वधीक जी रक़म वापस कई। इन खां अलावा 4077 ओवर चार्ज थियल पब्लिक सर्विस गाॾियूं ऐं ओवरलोड थियल 17449 गाॾियुनि खे सख़्त ॾंड लॻायो वियो। इंस्पेक्टर जनरल ख़ालिद महमूद चयो आहे त मोटरवेज ऐं हाईवेज ते सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि जी हिफ़ाज़त असांजी अवलिन ज़िम्मेवारी आहे। मोटरवे पुलिस पारां ईद उल अज़हा जे मौके ते खयल कदम नो मोर मुहिम जो तसलसल आहिनि, जंहिंजा हौसला अफ़ज़ाई नतीजा साम्हूं आया आहिनि। मोटरवे पुलिस तेज़ रफ़्तारी ते 2000 खां वधीक गाॾियुनि जो ताक़ुब कंदे इन्हनि खे सख़्त ॾंड लागू कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।